गिदड़ ऐं पोड़ी औरत जी कहाणी। आज़ाद व्यू यूट्यूब चैनल में भलीकार ऐं आहियां आज़ाद मुख्तियार जरवार। साथियों, अॼु जी कहाणी हिकिड़े गिदड़ ऐं हिकिड़ी पोड़ी औरत जी कहाणी आहे। कहाणी इंतहाई दिलचस्प आहे, मुकमल ज़रूरु ॿुधिजो। ऐं जेकॾहिं तव्हां चैनल ते न्यू आहियो ऐं कहाणी जा बि शौक़ीन आहियो त चैनल खे सब्सक्राइब कंदा, वीडियो खे लाइक कंदा ऐं हिकु दफ़ो कमेंट करणु न विसारिजो ऐं ॿुधाइजो असांखे तव्हां किथां खां असांजी वीडियो ॾिसी रहिया आहियो। त हलूं था पंहिंजी कहाणी जी तरफ़। प्यारा सिंधवासियो, ॻाल्हि था कनि त हिकिड़े ॻोठ में हिकिड़ी वीचारी पोड़ी औरत रहंदी हुई। उन पोड़ी औरत खे औलाद हो कोन, संदसि मुड़ुसु अगाटो गुज़ारे वियो हो। सो घर में अकेली अकेली रहंदी हुई। अकेली रही रही करे हू तंग बेज़ार थी पवंदी हुई। सो को न को विंदर को कमकार खे लॻी पई हूंदी हुई। तो हिकु टाणे हुन छा कयो जो हिकिड़ो ॿारोटो यानी ॿेर जो नंढड़ो वणु घर में खणी पोखियो। ॿेर जो वण जो पोखियाईं त पोइ त खेसि हुनखे रोज़ पियो पाणी ॾींदी हुई। हुनजो सार संभाल कंदी हुई। नंढड़नि नंढड़नि ॿचिड़नि वांगुरु हुनखे ताते ताते अची वॾो कयाईं। ॾींहं गुज़रंदा विया, साल, हफ़्ता, महीना। कुझु सालनि खां पोइ उहो ॿारोटो, उहो नंढड़ो ॿूटो वॾो ॿेर जो वणु अची तयारु थियो। मथां जो ॿेरनि झलण जी मुद आई त ॿेर बि झलियाईं। त ॿेर बि अची पका थिया। सो कुझु ॾींहंनि खां पोइ पोड़ी सोचियो त हाणे ॿेर पची लाल थी विया आहिनि। सो शाम जे टाणे अची ॿेर जे हेठां पोती ऐं ॿुहारी ॾियणु शुरू कयाईं। पोड़ी इहो सोचियो त अॼु ॿेर जे हेठां ॿुहारी ॾेई मैदान साफ़ु करे थी छॾियां ऐं सुबुह जो उथी ॿेर खे धूणो ॾींदसि ऐं धूणे खाईंदसि। ॿेर धूणो ॾींदसि त ॿेर किरंदा ऐं धूणे उन्हनि खे खाईंदसि। पका पका ॿेर आउं बि खाईंदसि ऐं आड़े पाड़े वारनि खे बि ॾींदसि। सो संजय जी सलाह बि संजो ॾंजो हूंदो आहे। सो संजय जी सोच बि थोरी ॾुखी पवंदी आहे। सो उन राति छा थियो जो उहा पोड़ी औरत ॿेर खे हेठां ॿुहारो ॾेई पट साफ़ु करे अची सुती। पर इतफ़ाक़नि हिकिड़ो गिदड़ बि बुखियो हो। सो अची रुलंदो फिरंदो उन औरत जे घर वटां लंघियो। गिदड़ जो उतां अची लंघियो त उन ॿेर ते पोड़ी जा ॿ कुकड़ पिणु वेठल हूंदा हुआ। सो गिदड़ जी जॾहिं हस हिकिड़ी अहिड़ी हूंदी आहे जो अहिड़ो संदसि जो खाधो हूंदो आहे त हुनखे यकदमि महसूसु थी वेंदो आहे। तो कुकड़नि जी बदबू ते गिदड़ बि ओॾे ई पोड़ी जे घर ॾे अची घिड़ियो। घर में अची घिड़ियो त ॾिसे त शिकार जी ॻोल्हा में उते अची लंघियो त संदसि नज़र पई त वाह वाह, हीअ त माॻे सोन ते सुहागो थी वियो। हिकु तरफ़ ॿ कुकड़ ऐं ॿिए तरफ़ वरी पकल ॿेर। पोइ त गिदड़ अची उन वण जे हेठां बीठो ऐं पोड़ी जा ॿ कुकड़ बि उन वण ते ॿेर ते वेठा हुआ। पोइ त गिदड़ जी ईद थी वई। गिदड़ यकदमि ॾंदनि सां खड़ 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 जो आवाज़ु कयो त कुकड़ जी टां टां करे अची पेरनि में पियसि। साईं, वॾड़ा ॻाल्हियूं कंदा आहिनि त गिदड़ जे ॾंदनि में अहिड़ी करामत आहे जो गिदड़ ॾंद ॾेखारींदो आहे त कुकड़ अची संदसि पेरनि में किरंदा आहिनि। सो ख़ुदा शायदि ॻाल्हि सची या कूड़ी, पर ही कहाणी आहे। सो कहाणी में गिदड़ जे पेरनि में अची कुकड़ किरिया। कुकड़ खाई ढो कयाईं। पोइ अची ॿेरनि खे लॻो। जॾहिं ॿेर खाई पकल पकल ॿेर खाई ढो कयाईं तॾहिं खेसि पेट में अची वट पिया। तॾहिं पेट में अची वट पियसि त हंगण जो ख़्यालु कयाईं। गिदड़ हमेशह कंहिं न कंहिं ठिकर भितर ते मथां जी जॻह ते हंगंदो आहे। सो हेॾां होॾां ॾिठाईं त ॿिली काशे नज़र न आयसि। घणे ध्यानु ऐं ॻोल्हा खां पोइ हुनखे चुल्हि जे भर में तओ उभो थियल नज़र आयो। पोइ त गिदड़ जा ठठ थी विया। उते अची तए मथे हंगी हलियो वियो। साईं, किसो कोता राति जा 4 पहर गुज़रिया। पोड़ी उथी सुबुह जो छा ॾिसे त कुकड़नि जा खंभ संदसि थले ते पखड़िया पिया आहिनि ऐं ॿेर बि अधो अधु खाधा पिया आहिनि। वरी जो चुल्हि ॾे वञे त ॾिसे त तओ बि गिदड़ जे गुं सां ख़राबु थियो पियो आहे। पोड़ी वीचारी खे कावड़ त घणेई चढ़ी, पर छा करे मुंहुं मथो पिटे वेही रही। ॿी राति बि वरी बि
साॻियो ई गिदड़ आयो, पोड़ी सुम्ही रही, गिदड़ ॿेर खाई वियो ऐं तए ते हंगी पुण वियो। पोइ त अची हिरियो, पोड़ी वीचारी अकेली छा करे, गिदड़ रोज़ अची राति जो अचे, ॿेर खाए ऐं तए ते हंगी हलियो वञे। हिकु ॾींहुं, ॿ ॾींहं, टे ॾींहं गिदड़ ईअं रोज़ कंदो रहियो। पोड़ी वीचारी घणी हकलूं ॾिनसि, ओजागा कयाई, पर गिदड़ मुड़े ई न। आख़िरकार छा थियो जो हिकिड़े ॾींहुं पोड़ी पंहिंजे पाड़े वारी कंहिं औरत वटि वई। पोड़ी पाड़े वारी कंहिं औरत वटि वई ऐं चयसि, अधी मूंखे ॾस ॾे, हिन गिदड़ त मूंखे वहल में विझी छॾियो आहे, मुंहिंजूं निंढूं पिटाए छॾियूं अथसि, ॿुधा त ऐं गिदड़ मां कीअं जान छॾायां। पाड़े वारी कंहिं ॾाई माई चयसि, अधी आऊं तोखे हिकिड़ो अटकल थी ॾसियां, ईअं करण सां नकी तुंहिंजा ॿेर खाजंदा ऐं नकी वरी गिदड़ ईंदो। हीअं कर जो राति जो तओ बाहि में विझी छॾ, जॾहिं तओ तपी ॻाढ़ो लाल थी वञे तॾहिं उनखे कड़ो तेल ऐं ॻाढ़ा मिर्च खणी हणी उनखे उभो करे रखी छॾिजांइ, पोइ वठी रंग ॾिसजांइ। उन ई राति पोड़ी उन माई जे चवण मूजिबि सभु कम सरंजाम ॾेई छॾिया। तए खे तपाए ॻाढ़ो लाल करे, कड़ो तेल हणी, ॻाढ़ा मिर्च हणी उते उभो करे टंगे छॾियईं। राति थी, कुझु देरि खां पोइ इजो गिदड़ अची पहुतो। गिदड़ आयो ऐं ॿेर खाई वरी हमेशह अॻे वांगुरु झंगल जे ख़्याल सां, हंगनि जे ख़्याल सां तए ॾांहुं रुख कयईं। हू बेख्याली में गिदड़ अॻे ई हिरियलु हो, सो अची ततल तए ते वेठो ई मस त संदुसि। सम्झी सघो था साईं, कहिड़ो पुरतो सड़न लॻो, अची संदुसि पोल सड़न लॻा। पर हाणे वेही त रहियो, यकदमि उथियो, पर अधु टपड़ सड़ी वियसि। उन्हाणो करे वठी भॻो, पर मिर्च लॻल ऐं कड़ो तेल लॻल, गरम तओ, सो कींता भाइयो साईं। अची उन्हाणो करे वठी भॻो, वञी ॾोराई के झंग में पहुतो। पोइ त गिदड़ तौबा ताइब थियो ऐं कॾहिं बि उन पोड़ी ॾांहुं न आयो। ऐं ॿोड़ी पोइ कुझु ॾींहंनि खां पोइ पंहिंजी पाड़ेसरी औरत वटि वई ऐं उनजा थोरा मञाई ऐं बाक़ी जेके बचियल ॿेर हुआ तो पाण बि खाधाई ऐं पंहिंजे आड़े पाड़े वारनि खे बि ॾिनाई। ऐं गिदड़ पंहिंजो जिस्म साड़े वञी ॾूराई झंग में पहुतो ऐं पोइ उन पोड़ी ॾांहुं कॾहिं बि रुख न कयईं। तो साथियों, हुन कहाणी जो मक़सदु उम्मीद आहे तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो त पंहिंजे आड़े पाड़े वारनि जो ख़्यालु करियो, ख़ासि करे पीरसनि ऐं बुज़ुर्ग औरतुनि जो ख़्यालु करियो ऐं कंहिंखे बि नुक़सानु न पहुचायो, कंहिंजी बि दिलादारी न करियो। उम्मीद आहे हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। असांजी इन क़िस्म जूं कहाणियूं ॿुधण जे लाइ चैनल खे सब्सक्राइब कजो ऐं वीडियो खे लाइक कजो ऐं दुआनि में असांखे यादि रखंदा। अल्लाह हाफ़िज़।